नाज़रीन, टॉप स्टोरी में ॿीहर भलीकार सनम मारवी जो इहो चवणु हो त अला कंदो सिंध वासी सुठे आर्टिस्ट लाइ सिकी मरनि, खेनि कॾहिं बि को सुठो आर्टिस्ट न मिले। उन फील्ड छॾण जो ऐलान बि कयो आहे। उनजो चवणु आहे त 15 खां 20 ॾींहनि दौरान हू फील्ड छॾण जे हवाले सां फ़ैसिलो कंदी। इन मामले ते ॻाल्हाईंदासीं। नाले वारी सिंगर दीबा सहर साहिबा ऐं अहमद मुग़ल साहब असांजो हिन वक़्तु असांजे गेस्ट आहिनि। दीबा सहर खां ॼाणणु चाहींदासीं, दीबा सहर साहिबा, अव्हांजो छा इन हवाले सां कमेंट आहे? अदा इन हवाले सां ईअं चवंदसि त सिंध वासियुनि सनम खे हिकिड़ी तमामु सुठी मौत ॾिनी आहे हमेशह। ऐं सनम जी सुञाणप ई सिंध मां आहे, सिंध मां ई सनम जी सुञाणप थी आहे। ऐं सनम हितां सिंध मां ई वई आहे। माशाल्लाह सिंधियुनि ई हुननि खे इज़त ऐं मान ॾेई करे सनम कयो आहे। ऐं हीअ त हिकिड़ी अजीब ॻाल्हि, सनम पंहिंजी मुंहिंजी भेण आहे, इहा ॻाल्हि कोन्हे, असांजो पंहिंजो हिकिड़ो घरेलू वास्तो बि आहे। ऐं ईअं चवंदुसि की थोरो सनम समझदारी सां कमु वठे। सिंध वासियुनि हमेशह सनम खे सुठी रिस्पेक्ट ॾिनी आहे, सुठी इज़त ॾिनी आहे। इहा ॻाल्हि ग़लति आहे। सही, अवां चओ था इहा ॻाल्हि ग़लति आहे। ऐं उन ईअं छो चयो? अव्हांखे छा थो लॻे त फील्ड छॾण जी ॻाल्हि उनजी पंहिंजी आहे ऐं सिंध वासी छा उन्हनि खे इज़त नाहे ॾींदी, या अव्हांखे छा सिंध वासी इज़त नाहे ॾींदा? अदा सिंध असांजी पंहिंजी माउ आहे। ऐं जेको सिंध मां सिंधी फनकार छा जेके बि जंहिं ज़बान जो बि माण्हू आहे, जेको ॿोली ॻाल्हाइण वारो माण्हू आहे, उनखे हमेशह सिंध वासियुनि इज़त ई ॾिनी आहे। सिंध इज़त वारनि जी धरती आहे ऐं हिन मां हर माण्हू इज़त ई कमाए थो। ऐं हीअ सनम ग़लति चयो आहे हिन मसइले ते। ऐं ईअं चवंदसि की हीअ बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। सनम खे सिंध मां ई इज़त मिली आहे, हमेशह हिन खे इज़त मिलंदी पई अचे। ठीक, दीबा सहर साहिबा असां सां लाइन ते मौजूद रहिजो। अहमद मुग़ल साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ लाइ वक़्तु कढियो। इहो ॿुधाइजो त अॼु सनम मारवी जो इहो चवणु हो त अलाह कंदो सिंध वासी सुठे आर्टिस्ट लाइ सिकी मरनि, सिंध वासियुनि हमेशह इज़त मूंखे नाहे ॾिनी ऐं सिंध वासियुनि हमेशह मूंखे गारियूं ॾिनियूं आहिनि। इन हवाले सां अव्हांजो कमेंट छा आहे? छा सिंध वासी पंहिंजे आर्टिस्टनि जी इज़त नाहिन कंदा? असल में मां तव्हांजो तक़रीबन सॼो ॿुधो पए, जंहिंमें अदी सनम ॻाल्हायो पए, उनमें ईअं हो त तक़रीबन 95% त हुनजा फैमिली मैटर्स हुया। ऐं उनमें किथे किथे त हो ॾाढी ॾुखियारी बि थी वई, परेशानी बि हुई, परेशान बि हुई। ऐं लाज़मी जॾहिं इंसान ते गुज़रंदी आहे त परेशान हाल बि थींदो आहे। ऐं पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त उन परेशानीअ में या उनमें का ॿी का शइ यादि अची वेंदी आहे, जंहिंमें का तवाई हूंदी आहे या कहिड़ो गुस्सो हूंदो आहे, त ॻाल्हि निकिरी वेंदी आहे। हाणे थी सघे थो हिन का अहिड़ी पोस्ट रखी हुजे या हिन जे मुखालफ़नि कुझु लफ़्ज़ चया हुजनि, बहरहाल उहे पंहिंजे जज़्बाती में हिन का शइ चई विधी हुजे। पर हुन जेको चयो आहे त मां 10-15 ॾींहंनि खां पोइ मां जेको पाण फ़ैसिलो कंदुसि, त मुंहिंजे ख़्याल में त असांखे जल्दी हिन शइ ते हिन ॻाल्हि खे समझ न ॾियणु घुरिजनि। थी सघे थो सुभाणे 2-3 ॾींहंनि खां पुछे त भई मां जज़्बाती हुअसि, वञी मां परेशान हुअसि, कॾहिं मुंहिंजा लफ़्ज़ इहे निकिरी विया, त उनखे थोरो स्पेस ॾियणु घुरिजे। ऐं भले 2-3 ॾींहंनि खां पोइ तव्हां वरी खां पुछी सघो था त तव्हां जेकी इहे शयूं ॻाल्हियूं कयूं सिंध जे बाबति, सिंधी माण्हुनि जे बाबति, त उनमें छा उन्हनि त तव्हां तमामु घणा परेशान हुयो, तंहिं करे असीं हुन शइ खे कमु कोन कयोसीं। हाणे छा था चवणु चाहियो? उनखां पोइ जेकॾहिं उहा कोई मयारूं ॾिए थी सिंध जे लाइ, का ॻाल्हि करे थी, त भई उन ते पोइ माण्हू डिस्कस करे सघे थो, ॻाल्हाए सघे थो पियो। सो हिन वक़्तु मां सम्झां थो जेकॾहिं को कमेंट्स बि ॾिए त लाज़मी आहे हू सुभाणे सनम त इहा ई मां परेशान हुअसि ऐं मां ईअं ॻाल्हि तकड़ न करे वयुसि। अहमद मुग़ल साहब, लास्ट में अव्हांजो शॉर्ट कमेंट इन ते ॼाणणु चाहींदासीं त हिकु त उन्हनि जो इहो पर्सनल मैटर आहे, ॿियो इहो सॼो मामिलो जेको हले पियो सनम मारवी साहिबा खे ऐं रेशमा परवीन साहिबा खे अव्हां कहिड़ो मशवरो ॾींदो हितां? ॾिसो, हुननि जो पंहिंजो फैमिली मैटर आहे ऐं कस खाइणु जेको आहे न, कस खाइण बि हूंदो आहे, दरगुज़र करणु। असां जंहिंखे इहो बि फरमाइबो आहे त दरगुज़र कयो, इंसान खे दरगुज़र करणु घुरिजे, त हिन में बहितरी आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं माण्हू ज़िदियत में वेंदो आहे, हिननि शयुनि में वेंदो त नुक़सानु थींदो आहे इंसान खे। ठीकु आहे, वॾी महिरबानी अहमद मुग़ल साहब ऐं दीबा सहर साहिबा, अव्हांजी बि वॾी महिरबानी इन अहम मामले ते अव्हां टाइम ॾिनो। अलाह कंदो सिंध वासी सुठे आर्टिस्ट लाइ सिकी वञनि। हिकु तकरारी बयानु ॾिनो वियो आहे सनम मारवी तरफ़ां। अॼोकी टॉप स्टोरी मां फ़िलहालु एतिरो ई।